रिपोर्ट फ़हीम जट मातली लग ज़रदारी रोड सुहारो ख़ास के लिए जे ॻोठाणा हद जी पुलिस जी नाजायज़िन ख़िलाफ़ रोडन ते निकिरी आया। अगवान मोहम्मद फैज़ान कम्बवा अब्दुल रशीद ख़ास केली मीर मोहम्मद ख़ास केली वाइस चेयरमैन यूसी मल्हण नियाज़ हुसैन ख़ास केली मोहन मेघवाड़ मीडिया साफ़िन अॻियां दाईंदे चयो त 7 मुहर्रम हराम ते ज़रदारी चेक पोस्ट जे साम्हूं हिकु सोलर प्लेट, हिकु अदद बैटरी, हिकु सिलाई मशीन, 5 ऑयल जा डब्बा दुकान फाड़े चीरे करे आसानी सां फरार थी विया। हिननि वधीक चयो त कुझु चेक पोस्ट जा पुलिस एहलकार भी उन चोरीअ में मुलविस बणियल आहिनि। एहतजाज कंदड़ अॻवाननि उहो बि चयो त पुलिस असांखे रोड ते रोके तंग करे थी। हिननि आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद, एसएसपी बदीन, डीएसपी माजिदा परवीन खां मुतालबो था कयूं त क़ाइम थियल चेक पोस्ट ते मुक़रर पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ शिफ़ाफ़ जांच कई वञे, ताज़ी थियल चोरी वापसि कराई वञे, चोरी कंदड़ चोर ऐं उन में मुलविस पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ भी सख़्त कार्रवाई कई वञे। चेक पोस्ट ते इज़्ज़तदार एहलकार मुक़रर किया वञनि, ॿी सूरत में एहतजाजी दायरो वधायो वेंदो।